परमात्मा ज्ञान स्वरूप आ। वो ज्ञान असांखे प्रभु कृपा सां जिन जे हृदय में अनुभव प्रकट करे थो, उन्हनि जे मुख मां वाणी निकिरे थी, उहे धर्म ग्रंथ बणजनि था। उहो ई ज्ञान आहे और सुख जो साधन ज्ञान आ। चाहे जीव सुख थो और इस साधन खे न अपनाईंदो, माना मन न मनुस जो अपनाए, ॿुधे सयूं मन न मनुस अपनाए न, त ऑपोजिट हलंदो। ऑपोजिट हलंदो त सुख जो ॿियो पासो दुख ठहियल ई आहे। इहो विधान आहे, पोइ दुखी थींदो ई। बस श्री राम। संत ज्ञान ॾिनो न मने तुंहिंजो ऑपोजिट थी वियो अज्ञान। दुख जो कारण अज्ञान। बस न मञण त ॿियो पासो थी पियो, दुखी अवस्थ थींदो। के अहिड़ा वचन थींदा आहिनि जेके निश्चयात्मक रखबा आहिनि बुद्धि में। निश्चयात्मक करणु बुद्धि जो कमु आहे, माना निश्चय में रखणु। के अहिड़ा वचन आहिनि जेके मुख सां उच्चारण थींदा आहिनि। के अहिड़ा वचन आहिनि जंहिं ते शरीर खे हलाइणो पवंदो आहे। सभ जो सभु वचन ॿुधल उहे शरीर जे हलण जा न थींदा आहिनि। श्री राम। के ज्ञान जा, के भक्ति जा और के कर्म जा। त जेको मन सां मञणो त हर अखरनि खे आहे, पोइ के बुद्धि में विहारणा आहिनि, पाण खे उहो सम्झणो आहे जेके सतगुरु चवनि था। और के अहिड़ा आहिनि जंहिंखे हलणो आहे, जेको ॿुधी करे मने करे हले उहो दासनि जो दास। जेको मने उहो दास। मने थो त उहो संत कृपा कंदो, हुनखे नाम जी बख़्शिश कंदो। जंहिंखे नाम जी बख़्शिश थी जंहिं संत मां, उहो उन जे लाइ सतगुरु थी पियो। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, जेकी परमात्मा असांजे मथां गुज़ारे उन मां कुझु माना खणणी आहे। जंहिंजे योग्य बणायो अथई, कुझु असांखे यश मिलियो आहे त कर्म असां अहिड़ा कयूं ॿिए जे भलाई जा। जेकॾहिं असांखे पद ॾिनो अथई, विद्या ॾिनी अथई, त ॿिए जे भले जे कम में अचे। असांजो मान, असांजी विद्या, असांजो यश, असांजो पद, असांजो धन, असांजो सुख ॿिए जे भले में लॻे। श्री राम। पर इनखे पंहिंजे भोगण में लॻाईंदो त अवसी घाटे में वेंदो, दुख में ईंदो, अपमान में ईंदो, भाए विधे त। इन जे करके मन खे नाम जी शरणागति लॻाए त मन पंहिंजे धर्मनि जे असर खां हटिजी वेंदो। मन जो बस धर्म ई आहिनि दुख सुख खे महसूस करणु, घाटे नफ़े खे, गिलानगी खे, मान अपमान खे। पर नाम जी शरणागति में वियो त उते मान न रहंदो। जिथे नाम रहंदो उते मान न रहंदो। जिथे मान न रहियो, मान माना भाषण, पंहिंजे ख़्याल खे भाषण। जेकी मुंहिंजो ख़्याल आहे उहो थिए, न थिए बाधा पए त दुख अचे, क्रोध अचे, न बस नाम जी शरणागति रहे। श्री राम। गुरमुख थी वियो, संतन मां थेवड़ी सिखी करे जगत में रहण जो तत्व प्राप्त कर। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको सुखमनी जो क्रम हले थो, अॼु 91 जो सदाई सुखी रहूं तॾहिं रही सघंदासीं जॾहिं ज्ञान खे साधन बणाईंदासीं। बस सुख जो साधन ज्ञान आहे, उन थेवड़ी ते न हलबो त हिते साहब हाणे चवनि था, कोट कर्म कए हों धारे, कोट कर्म करे हों धारे, शर्म पावे सगले बिरथारे, ओ शर्म पावे सगले बिरथारे, कोट कर्म करे हों धारे। किरोड़े कर्म, कर्म माना शुभ कर्म। श्री राम। कोट कर्म करे हों धारे, किरोड़ी शुभ कर्म करे,
ओहो पर हाँ करे विधाएं भई मां करे रहियो। रामायण में भगवान लिखियो जॾहिं शुभ कर्म तुंहिंजे हथां थिए, जॾहिं सुमत ते तूं हलें, सुठी मत ते खे अख़्तियार करें, उन ते हलणु थिए त समझी आ प्रभु कृपा आहे। जॾहिं खोटी मत ते तूं हलें, कुमत ते, तॾहिं समझी वियो माखो थिए थो। हरे राम। कोट कर्म करे हूं धारे, मां कयो तो शर्म पावे। उहा जेका महिनत कयईं सगले बिरथारे, सॼी महिनत यजाई वञे। राम। अनजानत बिखिया महर अचे, जे जानत आप ना बचे। संत बचा खातोन, संत समाधानन, कृपा थी आ संतन वटि पहुतो आ। अगना संभारे जेकी भुल थी वई आ, अहम न करे। प्रभु कृपा आहे उहो कराए थो, प्रभु कृपा आहे उहो कराए थो। श्री राम। हा बस अनक तपस्या करे अहंकारो, नरक स्वर्ग फिर फिर अवतार। ओ नरक स्वर्ग फिर फिर अवतार। अनक तपस्या करे अहंकार। श्री राम। अनेक ओहो गिणती खां पार थी वियो। 100,000 लख करोड़ अरब नील पदम संख, ये गिणती आहे। पोइ असंख थी वियो, अनेक थी वियो। अनेक तपस्याऊं करे, अनेक प्रकारनि जूं करे अहंकार, वरी अहम करे विझे त हे तपस्या मां कई आहे। राम। साहिबनि चयो नर्ग सुर्ग फिरी फिरी वरी उहे सुख दुख भोगे करे, नर्ग सुर्ग भोगे वरी वरी जनम पियो वठंदो संसार में। अवतार माना फेरे में अचणु। और अॻिते हली अनक जतन करे आत्म नहीं दरवे। अनक जतन आत्म नहीं दरवे। अनक जतन करे आत्म नहीं दरवे। हर दरगाह को कैसे गवे। हर दरगाह को कैसे गवे। ओ अनक जतन करे आत्म नहीं दरवे। अनेक जतन करे राम। ओहो पर आत्मा खे दरवत न कयईं, माना आत्मा खे कोमल न बणायईं, भाव पंहिंजे हृदय खे कोमल न बणायईं। राम। कोमल जीअं कोमल शइ में जेकी विझेसि उन में ज़म थी वेंदो, कोमलता में। जीअं ओट जी मोट तूं जल्दी करें थो त तुंहिंजो हृदय कोमल न थियो आहे न। राम राम राम। अनेक जतन कर आत्म नहीं दरवे। ओहो आत्मा में सभु समाइजी वेंदो। आत्मा में हा तव्हां किरोड़े अरबे गारियूं परमात्मा खे ॾियो, तव्हांखे हुनजी मोट परमात्मा न ॾींदो, कुझु बि फल न भोॻाईंदो। श्री राम। परमात्मा आत्मा रूप जे अंदरि असांखे वेठो आहे, पर परमात्मा नतीजो भोॻाईंदो। जेको परमात्मा पंहिंजे ख़ुशी जी मौज हे संसार ठाहियो आहे, इन खे कोई मंदो ॾिसंदो या कोई मंदाई सां कंहिंसां हलंदो, उहो न बि उनजी मोट ॾे, परमात्मा उनखे मोट ॾेई रहंदो। बाक़ी परमात्मा खे चाहे तव्हां सॼी हयाती पिया गारियूं ॾियो, उनखे तव्हांखे मोट जो फल न ॾींदो, इहा तव्हां पक रखी छॾियो। तीअं संत बि संत उहो आहे, तव्हां किरोड़े गारियूं ॾियो जेको मोट न ॾींदो। पर संत हे संगत दरबार में आयल न, ऐं चवनि था बा कंहिंखे परायो न सम्झो। श्री राम। उनखे कोई बि
आंगुर खणंदो कंहिं ते। ॿाहिरि केरु बि आहे पर जेको दरबार में आयो आहे उहो संतन जो आहे, उहो सतगुरु जो आहे। श्री राम। उनखे कॾहिं बि गुरमुख कीअं न ॾिसणु घुरिजे, हे ॿाहिरि हीअं आहे हिते हे आहे, इहा भुल न करे। हितां ठीकु थी करके ॿाहिरि उहो प्यारो घटि वधि हले थो, प्यार सां उनखे सम्झाए गुरमुख उहो आहे। अबा हाणे संतनि जे संग में अचे थो, हाणे असांखे कहिड़ो बणिजणो आहे जंहिंमें संतनि जे सही अचण जो असांखे सही फल मिले, असां संतनि जी शोभा वधायूं, पंहिंजो बि जस पायूं। श्री राम। हा, गुरमुख इहो कमु करे, न कीअं ॾिसे त ॿाहिरि हे छा कंदो आहे और हिते छा थो करे। संत भाकुर में आणींदा, जेॾो बि विकारी आहे। संतनि खे अहंकार न वणंदो, हर जी अहंकार न भावी। संतनि खे अहंकार ई न वणंदो कंहिं बि ज़रिए सां। हिते अहंकार करण जी कोई ज़रूरत न आहे, निवाणो थी अचे, माण्हू छॾे करे अचे। बाक़ी विकारी केॾो बि भरियल आहे, उनखे संत गले लॻाईंदा। छो जो सुखमनी में साहिब लिखियो, अनजानत बिखिया मेर अचे। अणजाणे में हे जीव आहे, संसार अज्ञानमयी आहे। उहे जीव जनमनि खां हुन सां जुड़ियल आहे। संसार पंहिंजी प्रक्रिया हलाइण लाइ, पंहिंजी मौज ॾिसण लाइ परमात्मा ख़ुशी अज्ञानमयी बणायो आहे। कंहिंजो दोष न आहे। दोष नहीं काहूं को मीता, माया मोह बंध प्रभु कीता। परमात्मा माया में मोह पैदा करके हिन जीव खे बंधन में विझे थो। इहो कंहिंजो दोष न आहे, इहो परमात्मा ख़ुदि ईअं ठाहियो आहे। श्री राम। पर जे जानत प्रभु कृपा कए संत ॾे पहुतो, जे जानत आप न आप बचे, पंहिंजो पाण बची वेंदो, कोई दिक़त कान्हे। हरे राम। त हिते अनक जतन कर आतम नहीं दरवे, अनेक ॿिया नमूना कर्म कई शेवाऊं हे हो सभु, पर हुनजी आत्मा दरवित न थी, जज़ब करण जी शक्ति न आई, सहन करण जी गंभीर न बणियो। बाक़ी छा थियो त पोइ हरि जी दरगाह में कीअं वेंदो। श्री राम। हे मां सिर्फ़ चई न वियुमि, इहो धर्म ग्रंथ चवनि था रावण छा छा न कयो, इतिहास भरियो पियो आहे। पर रावण खे काॾे मोकिलियईं परमात्मा जी आत्मा खे, पंहिंजी आत्मा में ज़म करे छॾियईं। रावण जहिड़ो एॾो दिलि रखी कोई अपराध करे त ॾेखारे न। कंस खे पंहिंजी आत्मा सां जोड़े छॾियईं, हरणाकश खे पंहिंजी आत्मा सां मिलायईं। नरक त ठहियो, पर कहिड़े कंहिं लोक, सूरज लोक या वैकुंठ लोक या फलाणे टीरे लोक, काथे आत्मा में पंहिंजी में मिलाए छॾियईं उन्हनि खे। इन खां मथे ॿियो कहिड़ो मिसाल आहे। श्री राम। दरवत थी वियो। अनक जतन कर आत्म नहीं दरवे, हर दरगाह को कैसे गवे। आपस का जो भला कहावे, आपस का जो भला कहावे, तिसह भलाई निकट न आवे। ओ तिसे भलाई निकट न आवे, ओ तिसे भलाई निकट न आवे। आपस का जो भला कहावे, आपस को जो भला कहावे, बसि हिते ई भुल थी वियसि। पाण खे जेको भलो चवाए न, भलो तॾहिं थी पियो जॾहिं भलाई जा कम कयईं। राम। बसि वरी उते अची वियो त भलाई जा जेके हिन खां कम थिया उहा प्रभु कृपा हुयसि तॾहिं थियुसि। उहे भलाई जा कम, उहे शुभ कर्म साॻा ई ॻाल्हि आहिनि, उहे चङा कर्म अलॻि अलॻि ॿोलियुनि जा नाला आहिनि। वरी ते चङो कर्म करके वरी पाण खे चई विधे मां भलो माण्हू आहियां। श्री राम। त हिते कामना अची वियसि, माना पंहिंजे स्वार्थ सां उहो भलो कयो ऐं तॾहिं पाण खे भलो थो सॾाए। न त ॿियो चएसि, अरे साईं तुंहिंजी महिरबानी, अरे बाबा प्रभु जी महिरबानी मन, मां तो ते महिरबानी कहिड़ी करे सघंदो आहियां, उनजी का दया थी आहे मुंहिंजे मथां, तॾहिं हिन मां दया जो जीव में हे कमु थिए थो पियो, मां तुंहिंजे मथां किथे दया करे सघंदो आहियां। श्री राम। हे जीव माया में रहंदे सदाईं स्वार्थी रहंदो आहे, तुंहिंजे मथां जेका हिन जीव खां दया थिए थी, उनजी का हेॾे दया थी आहे जीव थे, तॾहिं हे कर्म थिए थो। साफ़ सुथरी थी वई आहे। आपस को जो भला कहावे, तिसे भलाई निकट न आवे। उनखे मोट में भलाई काथों थींदी, जेको कामना सां कंहिं सां भलाई कंदो,
राम उन्हनि पुरुषनि खे आम ॿुधण में इहो थी थो वञे। अॼु बाबा भले जो वक़्तु ई न आहे, अॼु भले जी मोट बुराई थी मिले पई। हिते नथो सम्झो त मुंहिंजी भलाई में कोई अहम भरियल हो, काई कामना भरियल हुई, काई मोट भरियल हुई। इहो भलो तो काथे कयो? तूं स्वार्थ कयो, तुंहिंजो को लहणो कटणो हो, बस थी वई। राम अञा ताईं मतां को ॾेवणो न पवई, मतां कॾहिं मोट करें तो वरी अञा का मोट न थिए वई। राम तिसे भलाई निकट न आवे। आख़िर में साहब चवनि था, सर्ब की रहन जाका मन होए, सर्ब की रहन जाका मन होए। थोरो थोरो थ्योरी खे समझी वञे। हरे राम भाई कोई मांखे बिना मुंहिंजे मन वचन कर्म जे ग़लति हलण जे कुछ भी और साम्हूं कोई तोखे ॻाल्हाए रहियो आहे, अगरि उहो सभिनी खे ॻाल्हाए थो त पोइ त थियो ई पागल। पोइ तोखे दुख छा करणो आहे जेको सभिनी खे ॻाल्हाए थो? पर न तोखे ई ॻाल्हाए थो बिना तुंहिंजे कंहिं एक्शन खणंदे, और मोट हो एॾी करे थो पियो, और हो ई कुझु ॻाल्हाए रहियो आहे। राम सम्झ मुंहिंजो कोई लहणो आहे, मां सां हुनजो तॾहिं कटिजी रहियो आहे। ॿिए खे नथो ॻाल्हाए, मूंखे ई ॻाल्हाए थो। तीअं तुंहिंजा कंहिं पैसा खाधा आहिनि, ॿिए जा नथो खाए, तुंहिंजा ई खाई वियो आहे। श्री राम कोई तोसां कोई लहणो हूंदुसि, थोरो शांत कर। तुंहिंजो कोई कख बि नाश न करे सघंदो आहे। परमात्मा सभु ॾिसी रहियो आहे, तोखे धीरज जी ज़रूरत आहे। धर्मात्मा आहे त धीरज कर, न त पोइ धर्म जो तोखे ज्ञान ई कोन्हे। सदाईं तूं केॾो बि ज्ञान हृदय में रखें, जेकॾहिं तोखे धीरज नाहे ऐं मोट थो वराए त पोइ धर्म ते पथ तुंहिंजो न आहे। धर्म जी बीह कई खिमिया ते आहे। तुंहिंजो हूंदो पाणे हुनखे पंहिंजे अंदरि चक पाईंदा, जिन के भूत के शींहं पुॼाए भेण धन न त नाश थींदे। तुंहिंजो नाहे खाए थो, या तुंहिंजे खाइण सां हुनजो कोई नाश थियणो आहे, तुंहिंजो को माध्यम बणजणो आहे हुनखे इन पाप कर्म जो। राम बस तूं शांत रहो, तोखे घाटो कुझु कोन थींदो। तूं धीरज कर, तूं उन्ही जो बि भलो घुर, भलो घुर। बस तुंहिंजो हूंदुसि नसीब लहणो तो वरते, जेकॾहिं न कोई अन्य कोई प्रभु इन तरीक़े सां हुनखे कुझु भोॻाइणो अथसि, फिर बि भलो घुर। साईं का दया करेसि, का पूरो भले हुनजी भुल थी वई आहे जंहिंजे करे हुनखे इहो कमु करणो पियो। करण जहिड़ो त न हो जेके हिन कयो आहे। प्रभु तूं हुन सां भलाई कर। श्री राम हा मुंहिंजा प्यारा, थोरो धीरज खपे, थोरो गंभीर थी, बस गुरमुख गंभीर थिए, गहर थिए, अंदरि वञे, पंहिंजे पाण जवाब मिली वेंदो। हिन सां सभिनी खे हिन सां भलो करणो आहे, हिनखे बुरे सां बुरो न करणो आहे। सर्व की रहन जाका मन होए, सर्व की रहन जाका मन होए, सर्व की रहन जाका मन होए। कहो नानक ताकि निर्मल सोए, कहो नानक ताकि निर्मल सोए, कहो नानक ताकि निर्मल सोए। आ सुखमनी सुखमृत प्रणाम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी वावा सुखमनी। श्री राम सर्व की रहन जाका मन हो, सब जी धूल थी वञे। हम नहीं चंगे, ओहो हम नहीं चंगे, मां चंगो न आहियां माना मां बुरो आहियां, और बुरा नहीं कोई माना सब चंगा आहिनि।
ओहो श्री राम पोइ सभु चङा आहिनि त जेकॾहिं तूं कुझु बि कंदे त बुराई कंदे न। मंदा जाने आप कहूं और भला संसार। मंदा जाने गुरमुख बाबा ये थेड़ियूं पकड़े, न त मथा टेकण कूड़ा थी वेंदसि गुरनि खे। संसारी टेके सदाई, पर गुरमुख पुरुष जंहिंखे गुरमुख थियणो आहे, कोई गुरनि जो संगी आहे, वाणी सां प्यार करे थो, इन्हनि वचननि खे बेस बणाए पंहिंजे जीवन में। राम संतनि जे मुख मां जेके निकितो आहे असांखे सिखण जे लाइ, उनजे हृदय में त उहो ज्ञान हुयो, उन हृदय में धारे करे असां पंहिंजो जीवन संसार में गुज़ारियूं। अॻिले खे ॾिसण में चए वाकई गुरमुख आहे, उनजी भाषा मटिजे, उनजो मन मटिजे। मन ई न मटियो, भाषा ई न मटी, त बाक़ी परिवर्तन छा खे करणो आहे? शरीर त ईअं रहणो आहे संसार में, परिवार में, व्यवहार में। उनजो मन में इहो बेस ईंदो तॾहिं त उहा भाषा मटिबी। को कंहिंजी निंदा न कंदो, कंहिंजो कोई निंदा कंदो उनखे ढकींदो, उनखे ॿुधणु न चाहींदो, कंहिंजो दोष न ॾिसंदो। सर्व के रहन जाका मन होए, कहो नानक तांकी निर्मल सोए। उनजी ॿुधी निर्मल थींदी, उनजो कर्म निर्मल थींदो, जेको निमाणो थी वर्तंदो संसार में। श्री राम। बस साहिब जे सुखमनी ईअं ई चए थी, जेको इन धारा ते हलंदो उहो सदाई सुखी रहंदो। हाणे भॻवान जी धुनी मल्हायूं। शेवा सतगुरुनि जी हली रही आहे, प्रेम सां अची करके असां हिन में शिरकत करे पंहिंजो जीवन सफल बणायूं। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, राम कृष्ण भगवान बोल नानक राम साहिब की रामदास साहिब की साईं कराम साहिब की बाबा राम साहिब की जय, साहिब की जय, महात्मान की जय, पैरी पैर साधो बोलो लाल कयो झूलेलाल।